बाबा मां मानी खां पोइ अची वेंदुसि। दरअसल माहिन सां मूंखे कुझु डिस्कस करिणो आहे, सो कंटिन्यूअसली कॉल्स बि अची रहियूं आहिनि। पुट हिन वक़्तु सिर्फ़ु मूंखे तव्हां ॿिन्ही ते भरोसो आहे त तूं पंहिंजे चाचे ऐं माहिन पंहिंजे पीउ सोराब खे हिन गंदे बिज़नेस मां ॿाहिरि कढंदो। असांजे ख़ानदान जी इज़त ऐं वक़ार तव्हां नई नस्ल खे बचाइणो आहे। अवां बेफ़िक्र रहो बाबा, इंशाल्लाह ईअं ई थींदो, छो त असांखे SSP जमाल जी बि मुकमल सपोर्ट हासिल आहे। बहितर न आहे त असां इहो समूरो कमु जमाल ते ई छॾे ॾियूं। असां हर भरो छो इन्वॉल्व थियूं? सुभाणे असां ते का मुसीबत अची सघे थी। अम्मी ये ना आहे, असां भले चाचा वारनि सां अलॻि हुजो, पर संदसि सरगर्मियुनि जे कारण असां मथां बि पवंदी। यासिर सही थो चवे। मुंहिंजो त कंधु शर्म विचां झुकी वियो आहे। मूं कॾहिं सोचियो बि कोन हो त मुंहिंजो नंढो भाउ अहिड़े क़िस्म जी गैर कानूनी सरगर्मियुनि में इन्वॉल्व थींदो। हू एतिरो किरी पवंदो मां कॾहिं सोचियो बि कोन हो। शुमाइला, अव्हांखे जेका हुन अज़ियत ॾिनी, उहो समूरो पैसो ऐं पावर हुन गैर कमनि मां ई हासिल कयो आहे। ऐं हाणे जॾहिं हू सोढ़ो थींदो, पोइ हुनखे रिश्ता नाता यादि पवंदा ऐं पोइ ई हू वापसि मोटंदो। अम्मी मां सम्झां थो त असां चाचा वांगुरु सोचण ऐं ॻाल्हाइण लॻा आहियूं। असां हुननि खां मुख़्तलिफ़ इन जे करे बि आहियूं त असां बिना कंहिं मफ़ाद जे ऐं मतिलब जे रिश्ता संभालींदा आहियूं ऐं उन जी अहमियत खे सम्झंदा आहियूं। बिल्कुलु सही तो चईं तूं पुट। बसि अल्लाह ताला खे सुवाल आहे त हुन जे दिलि ऐं दिमाग़ खे रोशन करे नेक राह ते हलण जी हिदायत ॾे त हू बुरे ऐं भले में फ़र्क़ु महसूस करे। अदा सोट माहिन खे कॾहिं घर वठी ईंदा? असां ॿई हिक ॿिए सां हमेशह विढ़ंदा ई आहियूं। प्यारे पंहिंजाइप सां ते असां कॾहिं मिलिया ई न आहियूं, त हुन जज़्बे सां मिली सघिजे थो। हा, हूअ बि ईअं ई चवे पई, खेसि हिकु अधु ॾींहं में पाण ई हली ईंदी। असल में फ़िलहाल चाचा काफ़ी हुनखे परेशान करे विधो आहे ऐं संदसि मथां हथ बि खयों अथई। पुट, जेकॾहिं तूं मुनासिब सम्झी त मां सोराब सां मिलां ऐं खेसि सम्झाइण जी कोशिशि कयां। तोखे पहिरियां कहिड़ी इज़त ॾिनी हुई जो हाणे ॾींदुई? बाबा हिन वक़्तु चाचा सोराब अंध जी घोड़ीअ ते चढ़ियल आहे ऐं ॾिसो न तव्हां, हू पंहिंजी सॻी धीअ सां ई सुठो रवैयो नाहे रखी सघियो। अवां त संदसि हुन जा भाउ आहियो, उहे बि परे कयल। ख़ैर तव्हां फ़िक्र न कयो बाबा, असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं त हू पंहिंजनि ॾांहुं वापसि मोटे। बसि इहो ई अहसासु जेकॾहिं खेसि थिए थो त हू सभु कुझु छॾे वेंदो। पुट, तुंहिंजो चाचो अंदर जो अहिड़ो सोढ़ो ऐं बुछड़ो कोन्हे को। बसि ज़माने हुनखे ईअं करे छॾियो आहे। हुन इहो ॿाहिरियों पोश पातो आहे, न त मुंहिंजो भाउ अंदर जो ॾाढो सुठो आहे। ओके बाबा, मां हलां पियो, माहिन अची वई हूंदी। ओके, गॉड ब्लेस। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।